हींअर ख़बर शामिल कंदासीं कंबर में मुगेरी हाउस ते मीर हमायूं ख़ान मुगेरी तरफ़ां मुगेरी बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी रेसनि जी गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रेसनि रस शमीर अहमद मुगेरी, रेस सद्दाम हुसैन मुगेरी, रेस अब्दुल मजीद मुगेरी, रेस उबदार अली मुगेरी, रेस मोहम्मद पुनल मुगेरी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मीर हमायूं ख़ान मुगेरी चयो त 13 सालनि खां वठी पीपल्स पार्टी असांजी बिरादरी खे नज़रअंदाज़ कई पई अचे, पर हींअर वक़्तु अची वियो आहे त असां ईंदड़ बलदियाती इलेक्शन में हर यूसी ते पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं ऐं पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो कंदासीं। जॾहिं त गॾिजाणी में आयल मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे रेसनि जो चवणु हो त पीपल्स पार्टी असांजी बिरादरी खे सवाइ आसरनि जे ॿियो कुझु बि नाहे ॾिनो। कंबर शहजादकोट ज़िले में रहंदड़ मुगेरी बिरादरी पीपल्स पार्टी खां बेज़ार थी चुकी आहे। मुगेरी बिरादरी मीर हमायूं ख़ान मुगेरी सां गॾु आहे। असीं मीर हमायूं ख़ान मुगेरी जे हुकुम ते हर यूसी में पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं।